मीरपुर माथेलो में आबपाशी ऐं ज़िले इंतज़ामिया पारां वाहन जे कपरनि ते अॾावतूं ड्राइण वारे अमल ख़िलाफ़ शहरियुनि ऐं समाजी धुरियुनि पारां प्रेस क्लब आॾो एहतिजाज कयो वियो। एहतिजाज में शरीक शहरियुनि तोड़े जदोजहद कमेटी जे अॻुवाणनि रमज़ान कलवड़, कमाल फ़कीर, नज़ीर शेख, अब्दुल गफ़ार ऐं ॿियनि जो चवणु हो, अॼु मां सुप्रीम कोर्ट ऐं चीफ जस्टिस पाकिस्तान ऐं चीफ जस्टिस जेको आहे हाई कोर्ट सिंध खां मुतालबो कयां थो, जेको फ़ैसिलो कयो वियो आहे असां हथ ॿधी करे अर्ज़ु कयूं था। ही पूरी आवाम तव्हांखे अर्ज़ु करे थी तिन ग़रीबनि ते रहम हालतुनि खे या गुज़ारिश कयूं था इन मिसकिन माण्हुनि जे मेड़ में बि त हिननि जा घर न ॾाथा वञनि। उन में सिंध हुकूमत ऐं एरीगेशन जे जेको आहे सो सभिनी जेको आला हुकाम खे गुज़ारिश कयूं था त ग़रीब माण्हुनि जा घर न ॾाथा वञनि। मज़दूरी करे पंहिंजा बच्चा पाले थो पियो, उन मज़दूर माण्हू जी हैसियत छा हूंदी जेको गॾा गाॾो हलाए थो पियो, जेको रोज़ मज़दूरी करे थो 400 रुपयनि ते, उहो माण्हू पंहिंजो अझो ऐं घर कीअं ठाहींदो। उन्हनि जो चवणु हो त ॾिहाड़ी कमाए बचड़नि जो पेट पालियूं था, नवां अझा किथां ठाहे सघंदासीं। सिंध जे वॾे वज़ीर सैयद मुराद अली शाह ऐं ॿियनि वस वारनि खां मुतालबो कयो त ऑपरेशन खे रोके हुननि खे बेघर थियण खां बचायो वञे। कैमरामैन रशीद सां गॾु अशरफ बुखारी, सिंध TV न्यूज़, मीरपुर माथेलो।